सिंह ही सिंह आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ सिंह। अचो त लफ्ज़ सिंह खे पढ़ूं। अखरनि जा नाला सीन ङे। आवाज़ से प्लस ङ। लफ्ज़ सिंह। मददगार लफ्ज़ ही आहिनि। जुमिलो ही सिंह आहिनि। हाय ज़ेरे ही, सीन ज़ेरे से, ङे ज़बर ङ, सिंह। अलफ़ मद आ, ही ज़ेरे हे, नून ज़ेरे ने आहिनि। ही सिंह आहिनि। सिंह मुज़क्किर लफ्ज़ आहे। सिंह अदद जमा ऐं सिंह अदद वाहिद लफ्ज़ आहे। सिंह जी माना जानवरनि जे मथे ते बचाव वास्ते कुदरत जो ॾिनल हथियार। जानवरनि जो उज़वो। अचो त सिंह लफ्ज़ खे लिखणु सिखूं। सीन। सीन जूं 3 अड़ियूं सिट ते लिखी। ङे जो अलफ़ लिखी सिट ते आणे सिट खां एतिरो ई मथे कबो जेतिरियूं सीन जी अड़ियूं आहे। मथां 2 टुका सबर ज़ेर तस सीन ऐं ङे। आवाज़ आहिनि। इहो ख़्यालु रखणु घुरिजे त हीअ आवाज़ कहिड़े पटीअ जो आहे। ज़ेरुनि वारी पटीअ जो आहे। प्लस ङ। ही ज़बरुनि वारी पटीअ जो आवाज़ आहे। 2 आवाज़ पाण में मिलिया लफ़्ज़ ठहियो सिंह। सीन खे सिट ते लिखी छिके थोरो मथे करे अलफ़ वांगुरु वरी सिट ते आणिबो छिके ऐं एतिरो ई मथे कबो जेतिरी सीन जी अड़ी आहे। ङे जूं 2 लीकूं ॾेई 2 टुका ॾेई मथां ज़बर ईंदसि। हेठां ज़ेर ईंदसि सीन खे। सीन खे ज़ेर ईंदी से ङ। लफ़्ज़ ठहियो सिंह। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंह ही सिंह